अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा, कल्ह जेको होमवर्क ॾिनो या क्लास वर्क ॾिनो हुयो उन में हिकिड़ो हे क्वेश्चन हुयो जेको कुझु स्टूडेंट खे थोरो कंफ्यूज़ करे पियो। 256 जो त सभिनि आसानी सां ॿियो मूल कढियो। ॾिसो, अंडर रूट ॿिन्हिनि जे मथां आहे, पूरे 169 जे मथां आहे, 256 जे मथां बि आहे। सो असां छा कंदासीं, हिन जो अलॻि ॿियो मूल कढंदासीं ऐं हिन जो अलॻि ॿियो मूल कढंदासीं। हाणे अचो रफ़ ते 256 जो पहिरियों ॿियो मूल कढूं था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॿधी अंग आहे त कहिड़ो खोड़ो पढ़ंदासीं, ॿिनि जो खोड़ो पढ़ंदासीं। ठीकु आहे, ॿिनि जो खोड़ो ॿिनि ते हिकु दफ़ो, पंजनि ते ॿ दफ़ा वेंदो, हिकु ॾुॾू ॿिॾूं 4, हिकु बची पवंदो, हेॾे ईंदो 16, 16 ते 8 दफ़ा। ठीकु आहे, वरी ॿिनि जो खोड़ो 12 ते 6 दफ़ा, 8 ते 4 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 3 दफ़ा, 6 ते 2 दफ़ा, वरी ॿिनि जो खोड़ो 32 ते टोटल 16 दफ़ा वेंदो। ठीकु आहे, वरी ॿिनि जो खोड़ो हिन ते 8 दफ़ा, वरी ॿिनि जो खोड़ो 4 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 2 दफ़ा ऐं ॿिनि जो खोड़ो 1 दफ़ो। हाणे असांजा जुज़ा निकिरी विया आहिनि, जंहिंमें 2 जेको आहे घणा दफ़ा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 दफ़ा। असां हितां शॉर्टकट बि हणी सघूं था पिया। ॾिसो कीअं, असां ख़बर आहे जोड़ी में 1 दफ़ो 2 ॿार ईंदो आहे, यानी कि हितां 1 दफ़ो 2 ॿार ईंदो, हे हितां ॿियों दफ़ो, हे 3 दफ़ो ऐं 4 दफ़ो, टोटल 8 दफ़ा आहे। असां हिन जो मतिलबु आहे हाणे अंडर रूट में ॿाहिरि कढणो आहे। ठीकु आहे, हूअं अंडर रूट में रखंदासीं त असांखे 8 दफ़ा रखिणो पवंदो, 2 दरपिया 2 दरपिया 2, टोटल ईअं 8 दफ़ा रखिणो पवंदो। पर जेकॾहिं अंडर रूट में कढी करे रखंदासीं त असांखे घणा दफ़ा, 4 दफ़ा ज़रब करिणो पवंदो, 2 दरपिया 2 दरपिया 2 दरपिया 2। अच्छा, हाणे अचूं 169 ते। हाणे 169 ते कुझु स्टूडेंट कंफ्यूज़ थियनि पिया त इन ते कहिड़ो खोड़ो लॻंदो। त 169 जेको आहे सो इन ते तव्हां कोई बि खोड़ो चेक कंदो, तव्हां ख़बर आहे त जेको आहे फैक्टराइज़ेशन बाय प्राइम नंबर हूंदो आहे, प्राइम नंबर हणा पवंदा आहिनि। 2 जो खोड़ो बि हिन ते न वेंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे 21 अंग आहे। 3 जो खोड़ो बि हिन ते नथो वञे, 5 जो ॾिसंदो न वेंदो, 7 जो न वेंदो, 11 जो न वेंदो, उनखां पोइ तव्हां ॾिसंदो 13 जो खोड़ो हिन ते वञे थो पियो। ठीकु आहे, इहो प्रैक्टिस सां तव्हांखे आहिस्ते आहिस्ते ईंदो वेंदो। हाणे अॼु तव्हां 169 चेक करियो, आईंदा जॾहिं बि ईंदो तव्हांखे घणो सोचण जी ज़रूरत न पवंदी, मिंट में तव्हां 13 जो खोड़ो हणंदो। सो तव्हां चेक करे वेंदो 1 बाय 1, कोई बि खोड़ो हे नथो लॻे, न हे थो लॻे, न हे, न 5 जो, न 7 जो, न 11 जो, 13 जो लॻे थो। 13 जो खोड़ो 13 दफ़ा लॻंदो। ठीकु आहे, 13 खे 13 सां ज़रब कंदो, 169 अची वेंदो। वरी उनखां पोइ 13 जो खोड़ो 13 ते 1 दफ़ो। सो हितां असां ॾिसंदासीं त अंडर रूट जे हेठां जेकॾहिं रखंदासीं त 13 ज़रबिया 13 थींदो, त जोड़ी में ॿाहिरि कढंदासीं त 1 दफ़ो 13 लिखंदासीं। सो असांजो हे जवाबु मथां छा थी वेंदो, 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, 8 ॾूं 16, यानी कि हिन जो हेॾो जेकॾहिं मां रखां त 256 जो जेको ॿियो मूल निकिरंदो उहो निकिरंदो 16, ऐं 169 जो ॿियो मूल घणो निकिरंदो, 13 निकिरंदो। ठीकु आहे, 16 बाय 13। हाणे हे पाण में वधीक सिंप्लीफाई नथा थियनि, असांजो आंसर आहे।